गुपचाणी भरिसां स्कूल जी इमारत न हुजण सबब शागिर्द तोड़े ॻोठाणा परेशान आहिनि। उन्हनि इमारत अॾराए ॾियण जी घुर कई आहे। पेश आहे मक़सूद संगेजो जी रिपोर्ट। गुपचाणी वेझो ॻोठ मोहम्मद उमर ॾाहरी जे प्राइमरी स्कूल जी इमारत न हुजण सबब मुस्तक़बिल जे महिमारनि खे इल्म जी उञ उझाइण में सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पए थो। सर्दी हुजे या गर्मी, गुलनि जहिड़ा ॿाड़ा खुलियल आसमान हेठि वेही इल्म पिराइनि था। लिंग साड़ींदड़ गर्मी हुजे या सियारे जूं थधियूं हवाऊं, आईंदे जा ही रोशन तारा वण हेठां वेही इल्म जा मोती मेड़िन था। उस्तादनि शागिर्दनि तोड़े ॻोठाणनि आवाज़ न्यूज़ खे ॿुधायो त संदन स्कूल 1987 ईस्वी में क़ाइमु थियो, पर अञा ताईं स्कूल जी इमारत न जुड़ी आहे, जंहिं करे ॿाड़ा सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि था। ईस्वी खां क़ाइमु आहे, जेको अॼु ताईं वण हेठां हली रहियो आहे। गर्मी ऐं सर्दीअ में ॿार तमामु परेशान थियनि था, बीमार थियनि था ऐं असां वस वारनि खे तमामु घणे अपीलूं कयूं आहिनि, दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, ऑफिसरनि खे चयो आहे, पर अॼु ताईं को बि हिन जो को बि तदारक न थियो आहे, न को कंहिं अहिड़ो को ख़्यालु ई कयो आहे। सियासी लिहाज़ खां मुखालफ़त जे करे हिन स्कूल खे तमामु नज़र अंदाज़ कयो वियो। गवर्नमेंट ऑफिसनि खे अपील था कयूं, महिरबानी करे ख़ुदा असांखे स्कूल जी बिल्डिंग ॾियनि। असांजा ॿार जेका वण हेठूं 30 साल थी चुका आहिनि, असांखे बिल्डिंग न मिली आहे। इल्म जे वण हेठां वेठा आहिनि, 30 साल थी गुज़रिया आहिनि, असांखे स्कूल न हिन वक़्त ताईं मिलियो आहे। कंहिं बि हुकूमत असां सां तामुन न कयो आहे। महिरबानी करे असां सां हीअ हुकूमत तामुन करे जो असांखे बिल्डिंग मिले ऐं असांजा ॿार सुकून सां थधी छांव में पढ़नि। उस्तादनि शागिर्दनि तोड़े ॻोठाणनि सिंध सरकार खां घुर कई आहे त स्कूल जी इमारत अॾाए ॾिनी वञे त जीअं संदन ॿाड़ा बिना कंहिं रंडक जे इल्म जी उञ उझाइनि।